अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरणसर पांध में नऊ आबाद खां KB कुंभर जो इंतखाब। सूफियाणी रूहानी जमायत अंजमन गुलामा कलंदर वेलफेयर सिंध जा सरवाण साईं सैयद गुलाम दरशा काज़मी कलंदरीअ जो कालम उनवान खैर खवाई जी खैरात जी कड़ी जॾहिं कांडेरा वण थिया। चवनि था त ज़रूरत ईजाद जी माउ आहे। जॾहिं दुनिया ॾिठो त असल कुकड़ पालण बि ॾुखियो ऐं वाद वेझ बि ॾुखी, उनखे ज़रूरत लाइ जल्दी ऐं घणे मिक़दार में कुकड़ जो गोश्त खपे। वक़्त जी नज़ाकत बि हुई। पोल्ट्री फार्म ऐं फार्मिंग ज़ाहिर थी। ॾिसंदे ॾिसंदे उन्हनि जा कारखाना खुराक फीड वग़ैरह जी घुर थी। नवां डीलर वापारी फील्ड में आया। अनाड़ी कारोबार मां राति जे पेट में दौलतमंद अमीर बणिजी विया। ईअं घर घर पोल्ट्री फार्मिंग खे हथी मिली। हाणे वक़्तु वरी तब्दील थींदो पियो वञे। मौसम गर्मी जी वजह सां शेल्टर वग़ैरह AC वधीक कामयाबु थियनि पिया। ईअं आदम जी घणाई जे करे जिते गोश्त खाइण जो रुझान ख़ासि करे होटलिंग जे कारोबार जी हिकदमि तेज़ी करे वधी रहियो आहे, त ॿाकरे माल जो विकिरो ऐं कारोबार भाॻियुनि जे हथनि मां निकिरी हिकु वापारी तबिके जे हथ में अची वियो आहे। जिते रक़म जी घणाई जे करे क़ुर्बानी जे जानवरनि तौरु विकिरेला छेला पालण वरी मज़दूरी ते ॾेई छॾण जो रवाजु तेज़ी सां वधी रहियो आहे। तमामु बहितरीनु कारोबार आहे। मज़दूर खे बि मज़दूरी मिले थी ऐं सेठ खे वेठे वेठे रक़म ॿीणी मिलियो वञे। ज़रूरु नफ़ो नुक़सानु आहे त हलाल रोज़ी आहे, इनकार न आहे। ईअं वॾा जानवर बि सॼे साल सांझनि था, पोइ क़ुर्बानी में इस्तेमालु थियनि था। ईअं अॼुकल्ह जी शादियुनि ऐं काजनि जे दावतनि में वाइट डिशेस जी रस्म हले पई, त उते वरी कुकड़ जी जॻह ते छेले तौरु नंढा पाॾा कतब आणजनि पिया। न खाइण वारनि खे ख़बर, न वरी खाराइण वारनि खे फ़िक्र त को खाइण वारो महसूसु कंदो। कॾहिं कॾहिं ॾिठो वियो आहे त खाइण वारो चवंदो पियो वञे त डॉक्टरनि वॾे खाइण जी मना कई आहे, पर यार ही छेलो ॾाढो सुठो ठहियलु आहे। मेज़मान ख़ुदि बि महिमान जी अणॼाण ते कंध लोॾींदे ॾिठो वियो आहे, पर चवण जी ताक़त कोन्हे त नंढो या वॾो। ईअं नाश्ते में बेज़नि जी चटणी में बोरजी गोभी विझी ठाहे ॾे, तॾहिं बि सफ़ेद गोभीअ खे बेज़नि जी अछाण सम्झी खाई वेंदासीं। इहो सम्झंदे त डॉक्टर सफ़ेद जी इजाज़त ॾिनी आहे, भले खाइजे। ईअं असली ज़ेवरनि जी जॻह ते आर्टिफिशियल जो जुगाड़ वरी कामयाबी माणे वियो आहे। जे लाइट जी जॻह ते सोलर सिस्टम कम खे खंयो बीठो आहे, ईअं हाणे तेल जो ज़रूरु जुगाड़ थींदो। हर तरह सां मखण लस्सी खीर जो बि नएमल बदल निकिरी वियो आहे। ईअं वेचारड़े वण छांव वारे जी जॻह ते कांडेरे खान खे बि आणण में कोहिड़ो ॾोहो। वॾो वण वधीक पाणी जॻह वालारींदो, नंढो कांडेरो खान थोरी घिम में चिपटी पाणी जी जहिड़ी बि हुजे। ख़ुशि न खरास, न घणी ड्रेग, न पखेड़। गुंदी नाले खीर पई ॾे त मेंह पालण जो ॾोह छो कजे। कमु हले थो। शॉर्टकट जा असां अॻी माहिर आहियूं। हाणे त इंसान बि वॾनि वणण वारा कदावर इंसान छॾे नंढे कद जा कांडेरा खान मैदान ते लाथा आहिनि, जिन जो न को मुतालो न का घुर। जिते लॻे उते लॻाए छॾिजे, नई का वॾी घुर्ज। ईअं हर हंधि कांडेरनि जा कटक निकिरी पिया आहिनि। जे बरसाति में माकोड़ा उन्हनि जी ॿधी ऐं हिताज जो बि क़ाबिल दाद आहे, त इन्हनि कांडेरनि जो बि ॻांढापो मज़बूत थिए थो। मुफ़ाद करणु अणटुट जेसिताईं चिपटी मिले पई कमु पियो हले।